सुप्रीम कोर्ट परडेही बैंकुनि में पाकिस्तान जे रखियल पैसनि जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो। स्टेट बैंक FBI खां तफ़सील तलब समूरनि एजेंसियुनि खे मालूमात फराहम करण जी हिदायत। चीफ जस्टिस साकिब निसार रिमार्क थींदे चयो आहे त ॿाहिरीं मुल्कनि में पाकिस्तान जा रखियल पैसा क़ौमी दौलत आहिनि, उहा रक़म वापसि अचणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट नकीबल्ला क़त्ल केस में राव अनवार की गिरफ्तारी लाइ 10 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। मीडिया के राव अनवार जा बयान न हलाइण जी हिदायत। अदालत जो एडी ख्वाजा जी इस्तदा ते इंटेलिजेंस एजेंसीज़ के सिंध पुलिस सां सहकार करण जो हुकुम। छा राव अनवार के खांगी जहाज ज़रिए मुल्क मां फरार थी वियो आहे? चीफ जस्टिस जो पुछाणो। खांगी जहाज़नि जे मालिकनि ऐं FIA राव अनवार जे खांगी जहाज ज़रिए पॾे वञण जी तरदीद कई आहे। अदालत खे आगाही। IG सिंध एडी ख्वाजा राव अनवार की गिरफ्तारी बाबत रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। राव अनवार की टीम में शामिल सभिनी पुलिस एहलकारनि जो फोन रिकॉर्ड चेक कयो आहे। नकीब के 2 ॼणनि सां गॾु कोठल मां गिरफ्तार कयो वियो, जिन खे पुलिस बाद में छॾे ॾिनो। पुलिस एहलकार नकीब के मुख़्तलिफ़ हंधनि ते लिकाईंदा रहिया। नकीबुल्लाह महसूद जे प्रोफाइल जो जाइज़ो बि वरितो वियो। हिसाब लेने वालों, हम तुम्हारा यौम हिसाब बना देंगे। जिन्होंने भी हिसाब लिया है, तुम्हारे बच्चों के लिए, तुम्हारे खानदान के लिए पाकिस्तान की जमीन तंग कर देंगे हम। सुप्रीम कोर्ट नून लीग सेनेटर निहाल हाशमी के तौहीन अदालत केस में महीनों कैद 50,000 दंड ऐं 5 सालनि लाइ नाअहली जी सज़ा ॿुधाए छॾी। 3 रुकनी बेंच जे सरबराह जस्टिस आसिफ सईद खोसा 24 जनवरी ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। जस्टिस आसिफ सईद खोसा ऐं जस्टिस मक़बूल बाक़िर सज़ा जो फ़ैसिलो ॾिनो। जस्टिस दोस्त मोहम्मद मुखालफ़त कई। फ़ैसिलो अचण बाद निहाल हाशमी गिरफ़्तार, अडियाला जेल मुंतकिल। निहाल हाशमी कराची में तकरीर पे ख़िताब दौरान अदलिया खे धमकियूं ॾिनियूं हुयूं। आर्टिकल 52 तहत नाअहली जो मुद्दो तय करण लाइ सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान बि निहाल हाशमी बाबत फ़ैसिले जो ज़िक्र। निहाल हाशमी बाबत फ़ैसिले सबब परेशान आहियां। वकील कामरान मुर्तज़ा, फ़ैसिलो कानून मूजिब आहे, अवां दलील ॾियो। चीफ जस्टिस सां रिमार्क। जस्टिस मियां साकिब निसार जी सरबराही में जस्टिस अज़मत सईद शेख, जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस उमर अता बंदियाल ऐं जस्टिस सज्जाद अली शाह 5 रुकनी फुल बेंच केस की ॿुधणी कई। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध गुड्स ट्रांसपोर्टर्स बि किरायनि में 15% वाध करे छॾी। वज़ीर आज़म जे तर्जुमान चयो आहे त आलमी मंडी में ख़ाम तेल जे अघनि में 8% इज़ाफ़े सबबि पेट्रोल वारनि शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो करणो पियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अवाम जो मुआशी क़त्ल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हुकूमत पेट्रोल अघनि में वाध जो फ़ैसिलो वापसि वठे। ख़ुर्शीद शाह चयो आहे त पेट्रोल, डीज़ल ऐं गासलेट जे अघनि में अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ 2 ॾींहनि जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। सिंध जे गवर्नर ज़ुबैर महमूद ऐं मुमलकती वज़ीर आबिद शेर अली एयरपोर्ट ते नवाज़ शरीफ़ जो इस्तक़बाल कयो। कारकुननि जो वॾो अंग पिणु एयरपोर्ट ते मौजूद हो। नवाज़ शरीफ़ सदारत है नून लीग जो इजलास जारी। आबिद शेर अली, मुशाहिदुल्लाह खान, शाह मोहम्मद शाह, ॿिया अॻवान शरीक। नवाज़ शरीफ़ कराची में पार्टी अॻवाननि, वकीलनि ऐं वापारनि सां मुलाक़ातूं कंदो ऐं मुख़्तलिफ़ तक़रीबुनि में शिरकत कंदो। मुल्तान जी बहाउद्दीन ज़करिया यूनिवर्सिटी में शागिर्दारनि सां ज़्यादतीअ जो मामलो। सराइकी डिपार्टमेंट जे प्रोफेसर समेत 3 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि जे कब्ज़े मां 25 वीडियोज़ बि हथ। मीहड़ में यूसी चेयरमैन करमुला चांडिवा सनद 2 पुटनि खे क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थियण ऐं जवाबदारनि पारां धमकियूं ॾियण ख़िलाफ़ मीहड़ में शट बंदि ऐं फीता रोक हड़ताल। कारोबार ऐं ट्रैफ़िक जी अचवञ बंदि। नोड़ी में 2 ॾींहं अॻु ॾेथी लेथी मामले तां दुकानदारनि पारां शहरीअ ते तशद्दुद करे नक ज़मीन ते रगड़ाइण वारी वाक़िए जो केस दाख़िल। पुलिस 3 दुकानदारनि खे गिरफ़्तार करे वरितो।
एबटाबाद में सूबाई वज़ीर शेब खनीज भाउ जे घर मां हिकु ॿार जो लाश अचण वारो मामलो। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते क़बर कुशाई करे ॿार जे लाश जो पोस्टमार्टम करे ॾिनो। सुप्रीम कोर्ट मामले जो पाण मुरादो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब कई हुई। कराची जे इलाइक़े ज़िया कॉलोनी में 9 सालनि जी नींगरी सां मुबैना ज़्यादती पाड़ेसिरी गिरफ़्तार। वाक़े जो केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त मुतासिर नींगरीअ खे तिबी मुआइने लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस जूं धारदार कार्रवाइयूं। 15 खां वधीक जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मूजिब पकड़ल जवाबदार स्ट्रीट क्राइम में मुलविस बुहारी भी शामिल। बल्दिया टाउन में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान के क़त्ल करे छॾियो। पंजाब जे शहर जालम में झोपड़नि में बाहि लॻण करे पीउ पुट सड़ी फौत थी विया। बाहि लॻण करे हिकु ॼणो सड़ी ज़ख़्मी थी पियो। न्यूजीलैंड में अंडर 19 वर्ल्ड कप में 3 पोजीशन हासिल करण लाइ पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में रिथियल मैच बरसात सबब न थी सघी। ग्रुप में 72 रन रेट से पाकिस्तान के 3 पोजीशन हासिल। जानू जर्मन साहब और मुराद अली खान साहब की अंग्रेजी बोली बड़े गौर फिक्र से सुनी। सिंध जे लेजेंड अदाकार नूर मोहम्मद लाशारी जे विछोड़े के 21 साल गुजरी विया। संदसि डायलॉग्स अॼु बि झंग में मक़बूल। नूर मोहम्मद लाशारी जे मुनफरिद अंदाज़ केतिरनि ड्रामनि खे कामयाबी ॾियाराई। पाकिस्तान की 3 एनिमेटेड फिल्म मलायार एंड द लेजेंड ऑफ मार्कोट सुभाणे रिलीज थी। जानवर दोस्त टॉलीवुड फिल्म की कहानी जंगली जीव के तहफ़्फ़ुज़ ऐं गैर क़ानूनी शिकार वाले मौजू ते बदल आहे। प्रोड्यूसर्स कामयाबी लाइ पुरउमीद। दस दिल भी होता है, दस दिल भी होता है, 10 दुनिया भी, 10 दौलत भी, 10 दस्तूर भी, 10 दहशत भी, 10 दुआ भी। सच कहो दिल ने क्या किया, कभी बुरा कभी किया। बॉलीवुड स्टार जैकी श्रॉफ अॼु पंहिंजी 61 सालगिरह मल्हाए रहियो आहे। हीरो फेम स्टार 200 खां वधीक फिल्मुनि में अदाकारी जा जौहर ॾेखारिया। जनम ॾिण ते घर भातियुनि ऐं परस्तारनि पारां वाधायूं। यूक्रेन के फनकारनि अमेरिकी सदर ट्रम्प जो डॉलर्स में पोर्ट्रेट फेस ऑफ मनी तैयार करे वरितो। फनकारनि पारां उन खां अॻु रूसी सदर प्यूटिन जो फेस ऑफ वॉर नाले सां गोलनि मां हिकु पोर्ट्रेट ठाहियो वियो हो। मीडिया मूजिब आलमी अख़बारनि जा अहिड़ा पोर्ट्रेट जंग जा 5 अंसर नाले नुमाइश सीरीज़ जो हिस्सो आहिनि।